नाज़रीन अस्सलाम वालेकुम, मैं आरिफ चुने जो तमारी सिरे महबूब न्यूज़ नेटवर्क में मौजूद हैं हैदराबाद में, जिते हेस्को के प्राइवेट के खिलाफ हेस्को मुलाजमन पारा धरनो अचो तो बाबत इन्हनि माण्हुनि खां पुछूं था। ही हेस्को ते कोई प्राइवेट सीओ आणणु चाहिनि था। असां उहो जेको आहे माना प्राइवेट सीओ खणी निजकारी करणु चाहिनि था। असां उनजे ख़िलाफ़ु जेको आहे जेके बाबडा जा मुलाज़िमीन आहिनि उहे जेको आहे धरणो हणी वेठा आहियूं ऐं प्राइवेट सीओ खे अचणु न ॾींदासीं, न अचणु ॾींदासीं। कल्ह बि जेको आहे सो इन सिलसिले में पुलिस जे ज़रिए प्राइवेट सीओ अचण जी कोशिशि कई। असां दरवाज़ा बंदि करे यूनियन वारनि सभई जेको आहे मज़दूर भाइरनि इन्हनि जे अचण जो प्रोग्राम असां कल्ह कैंसिल करायो आहे। अॼु असांजा जेको आहे यूनियन वारा ऐं ऑफिसर सभई कोर्ट वियल आहिनि, उनजे ख़िलाफ़ स्टे ऑर्डर वठंदासीं ऐं हिन खे हरगिज़ अचणु न ॾींदासीं। हमारा मुतालबा ये जो प्राइवेट सीओ हमारे पर मुसल्लत किया है उसको हटा दिया जाए फ़ौरन। हम उसको चाहते ही नहीं है, किसी सूरत में अंदर दाखिल नहीं होने देंगे। जब तक हमारा मुतालबा पूरा नहीं होगा ये धरना चलता रहे। असांजो मुतालबो जो धरणो है पुरमन धरणो असांजो है वो प्राइवेट सीओ जो इतने तैनात किया पियो वञे हेस्को में, उन जे ख़िलाफ़ है। छो जो प्राइवेट सीओ के इतने तैनात करण माना निजकारी जो पहिरियों कदम है। उनजे असां भरपूर लफ़्ज़ में मुज़म्मत था कयूं जेसीं ताईं उनखे न हटायो वियो। छो तो हिते इहे अफ़सर जेके आहिनि पहिरें उहे ई प्रोमोशन वठी सीओ थींदा आहिनि। हीअ उन्हनि जो बि हक़ु मारियो पियो वञे ऐं आम मज़दूरनि जो जेको आहे हक़ु मारियो पियो वञे। त हुकूमत चाहे थी त उन्हनि खां पंहिंजे मतिलब जा ऐं पंहिंजे चाहण वारा फ़ैसिला कराए सघे, उहे असांखे हरगिज़ मंज़ूर न आहिनि। मुतालबा ये है कि प्राइवेट का एक सीओ भेज दिया उन्होंने मरकज़ वालों ने, जो हमारे लिए काबिल कबूल नहीं है। प्राइवेटेशन अमल करने जा रहे हैं, पहले प्राइवेट सीओ भेज दिया, उसके बाद ये काम शुरू कर देंगे। और तमाम मज़दूरों के मुस्तकबिल का सवाल है, तमाम लोगों की रोज़ी रोज़ी का सवाल है। और जहाँ भी प्राइवेटेशन हुई है वहाँ सब के बेड़ा गर्क किया उस महकमों का, तमाम इदारे बैठ गए। जहाँ जहाँ प्राइवेट हुई है आपको सब पता है, मीडिया वालों को, कि प्राइवेटेशन जहाँ भी हुई है वहाँ का इदारा बैठ गया। अज असी शेर मोहन निज़ामानी ज़ोनल चेयरमैन नवाब शाह, अज असी इतने पंहिंजे मोहतरम साईं अब्दुल लतीफ़ निज़ामानी साहब जी काल ते असांजी सर्किल दौलतपुर खां वेंदे खिपरे ताईं मटियारी ताईं टोटल असांजी सर्किल हिते कठी आहे। असांजो सिर्फ़ु 1 पॉइंट एजेंडा इहो ई आहे त भई प्राइवेट सीओ असांखे कंहिं सूरत में क़बूल न आहे। साईं इनके करे आयो कि असल में क्या है कि जो सीओ प्राइवेट सीओ आ रहा है, अब आपको मालूम है सब माशाल्लाह एहतजाज में बैठे हुए। जो साईं हमारे अब्दुल लतीफ़ निज़ामानी साहब हैं, जो हमारे को इंशाल्लाह जो कार्रवाई करेंगे इंशाल्लाह हम उन पे मुत्तफ़िक़ हैं। इंशाल्लाह जब तक ये मामलात नहीं हल होते जो साईं के साथ हम इंशाल्लाह हैं। जी नाज़रीन, हिन धरने में वेठे जेके मुलाज़िम उन्हनि जो चवणु इहो आहे त जेसि ताईं प्राइवेट सीओ हटायो नथो वञे तेसि ताईं असांजो धरनो जारी रहंदो। कैमरामैन टीम सां गॾु मूंखे इजाज़त ॾींदा ॾिसंदा रहो महबूब न्यूज़ नेटवर्क।